ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सिंध जे तवानाई वारे वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त मां यकीन ॾियारियां थो त आइनी अदालतुनि सां ई सभिनी खे इंसाफ़ मिली सघे थो। सवाल उथारियो पियो वञे त आइनी अदालतूं छो क़ाइमु कयूं वञनि। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट में केतिराई केस ॿुधणी हेठि आहिनि, पोइ अदालतुनि जो छा थींदो। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी आइनी अदालतुनि जे हवाले सां सभिनी सां ॻाल्हाए रहियो आहे। मौलाना साहब ॻाल्हायो आहे, जल्द आइनी अदालत क़ाइमु कई वेंदी। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त जॾहिं बि आइन ॿीहर लिखियो वेंदो तॾहिं असां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। अदालतुनि खे आइन लिखण जो हक़ नाहे, रुॻो आइन जी बालादस्ती जी ॻाल्हि थियणु घुरिजे। असां रुॻो आइन जी ॻाल्हि करियूं था। PTI जी हमेशह ख़्वाहिश रही आहे त दॿाउ विधो वञे। कल्ह बि PTI जे वकीलनि चीफ जस्टिस खे धमकियूं ॾिनियूं। हारियुनि जी बहितरी जे लाइ क़दम खंया आहिनि। कार्ड बहितरीन रिलीफ साबित थींदो। ज़रई इंश्योरेंस प्रोग्राम जे हवाले सां सिंध हुकूमत क़दम खणी रही आहे। हारी कार्ड बहितरीन रिलीफ साबित थींदो। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जो चवणु आहे। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ज़राअत लाइ सुठे नमूने सां कमु करे रहियो आहे। सिंध में ॿोॾि सबबि हारी सभ खां वधीक मुतासिर थिया। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जो इहो चवणु आहे।